हज़रत क़िबला मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह इन ही ज़मन में रमज़ान महीने जो वधीक 13 फ़ज़ीलतूं बयान फरमायूं आहिनि जेके हीअ आहिनि। पहिरीं, काबा मुअज़्ज़म मुसलमाननि खे घुराए रहमतूं ॾींदो आहे ऐं ही पाण अची रहमतूं विरहाईंदो आहे। मिसाल तौर इहो याने काबो खूह आहे ऐं ही याने रमज़ान शरीफ़ दरिया या उहो याने काबो दरिया आहे ऐं ही याने रमज़ान बारिश आहे। नंबर ॿियो, हर महीने में ख़ासि तारीख़ूं ऐं तारीख़नि में बि ख़ासि वक़्तु इबादत थींदी आहे। मसलन क़ुर्बानी वारी ईद जे कुझु मख़सूस तारीख़नि में, हज मुहर्रम जे 10 तारीख़ अफ़ज़ल, पर रमज़ान जे महीने में हर ॾींहुं ऐं हर वक़्तु इबादत थींदी आहे। रोज़ो इबादत, इफ़्तार इबादत, इफ़्तार खां बाद तरावी जो इंतज़ार इबादत, तरावी पढ़ी सहरी जे इंतज़ार में सुम्हणु इबादत, कोई सहरी खाइण बि इबादत। मतिलब त हर घड़ीअ में अल्लाह ताला जो शान नज़र ईंदो आहे। नंबर 3, रमज़ान हिकु बठी आहे। जीअं त बठी ख़राब लोह खे साफ़ ऐं साफ़ लोह खे मशीन जो पुर्ज़ो बणाए क़ीमती करे छॾींदी आहे ऐं सोन खे ज़ेवर बणाए इस्तेमाल जे लाइक़ु करे छॾींदी आहे। ईअं ई रमज़ान जो महीनो गुनहगारनि खे पाक कंदो आहे ऐं नेक माण्हुनि जा दर्जा वधाईंदो आहे। रमज़ान में नफ़िल जो सवाब। नंबर 4, रमज़ान में नफ़िल जो सवाब फ़र्ज़ जे बराबरि ऐं फ़र्ज़ जो सवाब 70 भेरा मिलंदो। नंबर 5, कुझु उलमा फरमाइनि था त जेको रमज़ान में मरी वञे उन खां क़ब्र जा सवाल बि न थींदा। नंबर 6, हिन महीने में शब क़दर आहे। गुज़रियल आयत मां मालूम थियो त क़ुरान रमज़ान में आयो ऐं ॿी जॻह ते फरमायो अथसि इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। तर्जुमो, बेशक असां उनखे यानी क़ुरान खे शब क़दर में लाथो। आयत मां मालूम थियो त शब क़दर रमज़ान में ई आहे ऐं इहो घणो करे 27 रात आहे, छो त लैलतुल क़द्र में 9 हर्फ़ आहिनि ऐं ही लफ़्ज़ सूरे क़दर में 3 भेरा आयो आहे, जंहिंसां 27 हासिल थियो। मालूम थियो त इहा 27 रात आहे। नंबर 7, रमज़ान में इब्लीस क़ैद कयो वेंदो आहे ऐं दोज़ख जा दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि। जन्नत खे सींगारियो वेंदो आहे, उन जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि। इन ई लाइ उन ॾींहं में नेकियुनि जी घणाई ऐं गुनाहनि जी कमी थिए थी। जेके माण्हू गुनाह कंदा बि आहिनि उहे नफ़्स अमारा या पंहिंजे साथी शैतान क़रीन जे गुमराही सां कंदा। नंबर 8, रमज़ान जे खाइण पीअण जो हिसाब न आहे। नंबर 9, क़यामत में रमज़ान ऐं क़ुरान रोज़ेदार जी शफ़ात कंदा। जो रमज़ान चवंदो त मौला मूं हिन खे ॾींहं में खाइण पीअण खां रोकियो हुयो ऐं क़ुरान शरीफ़ अर्ज़ु कंदो अल्लाह या रब्बिल आलमीन मूं हिन खे राति में तिलावत ऐं तरावी जे ज़रिए सुम्हण खां रोकियो। नंबर 9, हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक में हर क़ैदी खे छॾे ॾींदा हुया ऐं हर साइल खे अता फ़रमाईंदा हुया। रब साईं बि रमज़ान में जहन्नमिन खे छॾींदो आहे ऐं इन करे घुर्जे त रमज़ान में नेक कमु कया वञनि ऐं गुनाहनि खां बचो वञे। नंबर 11, क़ुरान करीम में सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ जो ई नालो वरितो वियो आहे ऐं उन जा ई फ़ज़ाइल बयानु थिया आहिनि। कंहिं ॿिए महीने जो ज़ाहिरी नालो आहे न अहिड़ा फ़ज़ाइल। महीननि में सिर्फ़ु रमज़ान महीने जो नालो क़ुरान शरीफ़ में वरितो वियो। औरतुनि में सिर्फ़ु बीबी मरियम रज़ियल्लाहु ताला अन्हा जो नालो क़ुरान में आयो। सहाबा में सिर्फ़ु हज़रत सैयदना ज़ैद इब्न हारिस रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो क़ुरान में वरितो वियो, जंहिंसां इन्हनि टिनी जी अज़मत मालूम थिए। नंबर 12, रमज़ान शरीफ़ में इफ़्तार ऐं सहरी जे वक़्तु दुआ क़बूल थींदी आहे, यानी इफ़्तार करणु वक़्तु ऐं सहरी खाई करे ही फ़ज़ीलत बयान कंहिं ॿिए महीने खे हासिल न आहे। नंबर 13, रमज़ान में 5 हर्फ़ आहिनि रे, मीम, ज़ाद, अलिफ, नून। रे मां मुराद रहमत इलाही, मीम मां मुराद मोहब्बत इलाही, ज़ाद मां मुराद ज़मान इलाही, अलिफ मां मुराद अमान इलाही, नून मां मुराद नूर इलाही।
ऐं रमज़ान में 5 इबादतूं ख़ासि तौर ते थींदियूं आहिनि। रोज़ो, तरावी, क़ुरान जी तिलावत ऐं एतिकाफ़। शब क़दर में इबादतूं त जेकी दिल जी सचाई सां ही 5 इबादतूं करे उहो इन्हनि 5 इनामनि जो मुस्तहिक़ आहे।